अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तो मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं हिन वक़्तु मुल्क जी जेका सियासी ऐं सूरत हाल आहे, बहराननि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त मुल्क में हिन वक़्तु महांगाई जो बहरान आहे, लोड शेडिंग जो बहरान आहे, पाणी जो बहरान आहे, तवानाई जो बहरान आहे, सियासी बहरान आहे। सभ खां वॾी जेका ॻाल्हि आहे त मुल्क में मुआशी बहरान आहे, जंहिंजो को बि तदारुक हिन वक़्त ताईं हुकूमत न कढी सघी आहे। जेकॾहिं ॻाल्हि कजे हुकूमत इन हवाले सां कहिड़ियूं तजवीज़ूं या कहिड़ा फ़ैसिला कया आहिनि, त अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया विया। छंछर जी जेका मोकल आहे उन जी बहाली जी मंज़ूरी ॾिनी वई। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में तवानाई जे बचत वारे प्लान ते पिणु गौर कयो वियो। फ़ैसिलो कयो वियो त मार्केटूं या शादी हाल राति जो 10 बजे ताईं बंदि कया वेंदा। इन खां अलावा जेके काबीना मेंबर या सरकारी ऑफिसर आहिनि, उन्हनि जो फ्यूल या उन्हनि जी जेके मराहतूं आहिनि, उन्हनि खे जेके सहूलियतूं मुयसर आहिनि, उन्हनि में 40% कटौतियूं कई वेंदियूं। सरकारी ऑफिसर या कामूरा ॿाहिरि इलाज न कराए सघंदा। का बि सरकारी गाॾी जी जेका ख़रीदारी आहे उन ते पाबंदी लॻाई वई आहे। जुमे ते वर्क फ्रॉम होम जी जेका तजवीज़ ॾिनी वई, उन ते गौर लाइ पिणु कमेटी जोड़ी वई आहे। त हिन वक़्तु जेका इत्तिहादी हुकूमत आहे उहा कोशिशूं करे रही आहे त कंहिं तरीक़े सां मुआशी जेका सूरत हाल आहे या मुआशी जेको बहरान आहे उन ते कंट्रोल करे सघिजे, उन खां पोइ अवाम खे रिलीफ ॾियण ते गौर करे सघिजे। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा जेकॾहिं सिंध जी सूरत हाल ते ॻाल्हि कजे त पीपल्स पार्टी ऐं MKM जे विच में अञा ताईं मामला तइ न थी सघिया आहिनि। लोकल बॉडीज़ जूं इलेक्शन आहिनि। लोकल बॉडीज़ जे कानून में तरमीम जे हवाले सां पिणु केतिरनि पार्टियुनि खे तहफ़ुज़ात आहिनि। इन हवाले सां सिलेक्ट कमेटी पारां जेका दरख़्वास्त ॾिनी वई इलेक्शन कमीशन में त भई सिंध में मकानी चूंडुनि जो जेको मरहलो आहे उनखे अॻियां वधायो वञे, उन ते पिणु हिन वक़्त ताईं को गौर न थी सघियो आहे। अदालत इन जी तारीख़ पिणु वधाए छॾी आहे, जेका 20 जून आहे, जॾहिं त 26 जून ते सिंध में कुझु ज़िलनि में पहिरें मरहले में मकानी चूंडुनि जो सिलसिलो शुरू थी वेंदो। इन खां अलावा MKM ऐं पीपल्स पार्टी जा जेके मामला आहिनि उहे अञा ताईं डिस्टर्ब आहिनि। उहे मामला पिणु तइ न थी सघिया आहिनि। MKM जो वफ़द वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई, उन खां पोइ वॾो वज़ीर बिलावल हाउस तरफ़ रवानो थियो, पर अञा ताईं इहे जेके मामला आहिनि उहे सेट न थी सघिया आहिनि। MKM सिंध खां में पीपल्स पार्टी खां जिते वज़ारतनि या सलाहकारी में हिसो पती घुरियो आहे, त उते कराची, हैदराबाद या सिंध जे ॿियनि वॾनि शहरनि जी जेका एडमिनिस्ट्रेटरशिप आहे उनखे पिणु जेको आहे MKM चाहे थी त उहा पिणु उन्हनि जे हिसे में अचे। कोशिशि कंदासीं त अॼोके प्रोग्राम में इन्हनि मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल करे सघूं। असांखे स्टूडियो में जिन महिमान जॉइन कयो और तारीफ़ कराईंदी पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ मेंबर सिंध असेंबली ग़ज़ाला सियाल सां गॾु भली कार तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। MKM सां ताल्लुक़ रखंदड़ मंगला शर्मा बि असां सां गॾु आहिनि। मंगला भली कार तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। सीनियर तर्जनिगार मुस्तफ़ा बलोच साहब असां सां गॾु आहिनि। मुस्तफ़ा बलोच साहब तव्हांखे भली कार तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। महिरबानी। ग़ज़ाला, शुरूआत कंदासीं सिंध में लोकल बॉडीज़ जूं चूंडूं जेके आहिनि 26 जून खां हुनजो पहिरियों मरहले जूं जेके आहिनि कुझु ज़िलनि में मरहलो शुरू थी वेंदो चूंडुनि जो। सिलेक्ट कमेटी पारां दरख़्वास्त पिणु ॾिनी वई आहे, अञा ताईं इहो मामिलो पेंडिंग में आहे। सिंध हुकूमत पीपल्स पार्टी या मुतहदा में जेके मामलात आहिनि उहे पिणु इन हवाले सां रोलड़े जो शिकार आहिनि, छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहितरीन अहम सवाल जेको अॼुकल्ह हले पियो, अॼु इलेक्शन जो त ऐलान, बल्दियाती इलेक्शन जो ऐलान थी वियो आहे ऐं PTI बि वई हुई उनखे रोकण जे लाइ त इलेक्शन जेके आहिनि न थियनि, ऐं छाजे करे जो बिल में अञा ताईं उहे जेके असांजा ऐं MKM जो जेके मराहतूं ऐं इहे आहिनि जेके काउंसलर ऐं एडमिनिस्ट्रेटर ऐं जेको मेट्रोपॉलिटन थी उन्हनि जे लाइ, ऐं छो जो माली बहरान त हर जाइ ते आहे, पर इलेक्शन कमीशन चाहे थी त इलेक्शन थिए। बलोचिस्तान में बि थी वई, KPK में बि थी वई, ऐं उन में पीपल्स पार्टी बि इहो चाहे पई त इलेक्शन पुठिते थिए, ऐं मौसम जे लिहाज़ सां बि त गर्मी बि ॾाढी आहे। पर मां इहो ई सोचींदमि त तयारी थी वई आहे। अॼु 7 तारीख़ आहे और 26 तारीख़ ते इलेक्शन आहे, ऐं जेके काउंसलर जेके चेयरमैन बीठा आहिनि उहे पंहिंजूं गर्मी खे बि नथा ॾिसनि, सर्दी खे बि न उहे लॻा पिया आहिनि पंहिंजी कैंपेन में। उम्मीदवारनि विच में त सख़्तु मुक़ाबलो आहे, पर हिते सख़्तु मुक़ाबलो पीपल्स पार्टी ऐं MKM में बि नज़र अचे थो, जिते जेको मुआहिदो थियो उन ते अमल दरामद जे हवाले सां उहो मुक़ाबलो हिते ई हूंदो। अञा जेको फेज़ 2 आहे, फेज़ 1 में त पीपल्स पार्टी हर जाइ ते सोभ माणे थी, उते उन सां कोई बि मुक़ाबले वारो कोन्हे को। बाक़ी हैदराबाद ज़िलो डिवीज़न ऐं कराची डिवीज़न इहे वरी ॿिए मरहले में थींदा, जुलाई में इलेक्शन आहे। बाक़ी सवाल आहे तव्हांजो त जेको वज़ारतूं ऐं MQM ऐं पीपल्स पार्टी वफ़्त जेको आहे इन सां मिलिया बि हुया। असांजो को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब प्रेसिडेंट बि आहिनि असांजी पार्टी जा, उन्हनि सां काफ़ी ॻाल्हियूं थियूं आहिनि, तइ थियो आहे,
ऐं जेको एडमिनिस्ट्रेटर ऐं उनजी उहे बि ॻाल्हियूं मां सम्झां थी मञियूं वयूं आहिनि, पर अञा ताणी शायदि बजट जे करे छो जो मथे मतलब कराची ऐं हैदराबाद में MQM जा एडमिनिस्ट्रेटर ईंदा अञा ताणी त अहिड़ी वाज़े ॻाल्हि कोन थी आहे, पर ॻाल्हियूं हलनि थियूं। जीअं तव्हां ॿुधायो त चेयरमैन साहब सां असांजो वॾो वज़ीर मिलियो आहे ऐं आसिफ ज़रदारी साहब बि उन्हनि खे चयो त जेके हिननि सां आहिनि मुतालबात उन्हनि ते गौर कयो वञे। ज़ाहिर आहे पाण में गॾु जॾहिं पार्टियूं गॾु थियूं आहियूं हिकिड़े प्लेटफॉर्म ते त हुननि खे बि ज़रूरु हुकूमत में असां वेठा आहियूं, होॾे फेडरल में बि उन्हनि खे हिसो मिलियो आहे, त सिंध में बि जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि त लॻे थो इनशाला हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि ॻाल्हियूं थी वेंदियूं। ठीकु मंगला, गुफ़्तगू तव्हां ॿुधी ग़ज़ाला जी। पीपल्स पार्टी सां हिन वक़्तु जेका मामला आहिनि उहे MQM जा अञा ताईं मैच्योर न थी सघिया आहिनि। अहिड़ियूं कहिड़ियूं डिमांड्स आहिनि जेके पीपल्स पार्टी लाइ मञण ॾुखियूं आहिनि? तव्हांजी शमूलियत थी वई हिन वक़्तु PTI खे छॾे करे, तव्हां जेको आहे सो गॾियल हुकूमत में या पीपल्स पार्टी जे चवण ते तव्हां पोइते हटिया, पर हिन वक़्तु जेका सिंध में मामलनि जे हवाले सां सूरत हाल आहे उहा का चिटी या वाज़े न थी सघी आहे। कहिड़ियूं रुकावटूं, कहिड़ी कंफ्यूजन आहे? थैंक यू सभिन। मसलो इहो आहे कि जेको मामलात थिया हुया हिननि जा, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे कि MQM पीपल्स पार्टी जे चवण सां जे करे जेको आहे उहो PTI सां अलॻि न थी हुई। ज़ाहिर आहे उन्हनि जा जेको हालात हुया मुल्क जा, जेको कुझु उहे असां सां कनि पिया, असां सां जेको उन्हनि जो एग्रीमेंट हुयो हुन तरीक़े सां हल न पियो थिए ऐं असां ॾिसूं पिया। असां त 2019 में ई इहो फ़ैसिलो करे छॾियो कि असां अलॻि थी वेंदासीं ऐं जॾहिं असांजे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जेको आहे पंहिंजी वज़ारत छॾे ॾिनी हुई, उन खां पोइ बि असांजो इहो हुयो कि असांखे इहा ख़बर हुई कि असांजी सीटनि जे करे ई PTI जी हुकूमत टिकियल आहे ऐं जेकॾहिं असां हेॾे होॾे थींदासूं त इन्हनि खे बि लोॾो अची वेंदो। त असां उन्हनि खे चयो असांखे वज़ारतूं नथियूं खपनि, असां तव्हांखे सपोर्ट कंदासूं सिर्फ़ु हिन तरमूज़ जे करे कि जेको पाकिस्तान में डेमोक्रेसी हलंदी रहे इन जे करे। लेकिन जॾहिं शयूं वधीक थियण लॻियूं, इन्हनि जा पंहिंजा माण्हू इन्हनि खे छॾे वञण लॻा, त पोइ ज़ाहिर आहे असां बि हिकु सियासी जमात आहियूं, असां पंहिंजे फ़ैसिले करण में आज़ादु आहियूं। हाणे रही ॻाल्हि इहा कि काफ़ी इहा शइ सवाल हर ॿियो माण्हू इहा ई असांखां सवाल पुछे थो भई मुआइदो थियो अॼु ताईं हल छो न थियो। लोकल गवर्नमेंट जे हवाले सां त क्लियर आहे कि जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो हुयो ऐं असांजो बि चवणु इहा ई हुयो कि सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे मुताबिक़ हिकिड़ो लॉ ठाहिजे। हू पीपल्स पार्टी पंहिंजो जेको लॉ असेंबली में पास करायो, हुन लॉ खे बि जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो हुनजे मुताबिक़ न हुयो। त इहे सभु कम इन ते कमेटीज़ ते बाक़ाइदा हलनि था, मीटिंगूं थियनि थियूं कि जेको मुआइदे में इहा शइ हुई कि सिंध में अहिड़ो बल्दियाती निज़ाम आणियो वेंदो जेको सभिनी जे लाइ क़ाबिल क़बूल हुजे। हाणे उन में ज़ाहिर कुझु रिजर्वेशन थी सघनि थियूं कि पीपल्स पार्टी जी बि हुजनि, कुझु असांजी बि हुजनि, लेकिन इहे कमु प्रोसेस हले थो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे कि मुआइदो थी चुको आहे न, हाणे जेकी ॻाल्हियूं सभिनी सां पब्लिक बि थी वयूं आहिनि। जेकॾहिं हाणे मुआइदे खां जेको फिरंदो उहो माण्हू उन्हनि खे ॾियणो पवंदो। असां तो सॼी शइ लिखी ऐं क्लियर करे चुकाऊं, लेकिन एतिरी जल्दी बि न आहे कि अॼु असां चयो सुभाणे खां ॾियो। कुझु ज़ाहिर उन्हनि जी मजबूरियूं आहिनि, कुझु असांजी मजबूरियूं आहिनि। टाइम ॾिजे, टाइम ॾियो, कमु ज़रूरु थींदो। न थियो त हर को पंहिंजो जेको पार्टी आहे पंहिंजा फ़ैसिला करण में आज़ादु आहे। लेकिन फ़िलहाल असां चाहियूं था कि इन जेको सूरत हाल आहे एतिरी ख़तरनाक आहे, मौशी सूरत हाल आहे, सियासी सूरत हाल इन महिल इनस्टेबल आहे, त असां कोई जल्दी में जेको फ़ैसिलो कयो उन ते क़ाइमु रहूं ऐं शयुनि खे आहिस्ते आहिस्ते ॾिसूं ऐं सुठे जी उमेद बि रखूं। ठीकु मंगला, मतिलब अञा ताईं वज़ारतनि में हिसे पती वारा मामला पंहिंजी जाइ ते, पर सभ खां वॾो जेको मामलो आहे लोकल बॉडीज़ जे कानून में तरमीम जो मामलो आहे। जी, उहो मामलो जेको लोकल उहा उन ते बाक़ाइदा कमेटी ठहियल आहे, उन्हनि जी मीटिंगूं थियनि थियूं। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा न आहे असां चऊं लोकल बॉडी थी वई तरमीम थी, हुन में केतिरी तरमीम खपे थी, कंहिंजा केतिरा पावर हूंदा, कहिड़े तरीक़े सां हुन में फाइनेंशियल बि एड जेको आहे उहो इंक्लूड आहे, ॿी बि शयूं आहिनि अहिड़ियूं, त उन्हनि ते मीटिंगूं हलनि थियूं। ऐं इहे घणी उमेद इहा ई आहे कि जेको कुझु बि आहे कुझु अचण वारे ॾींहंनि में इहा क्लियर थी वेंदो, लेकिन इन ते मीटिंगूं हलनि थियूं, अञा फाइनल थियो न आहे। पर मंगला, पहिरें मरहलो में जेके ज़िला अचनि था 26 तारीख़ ते आहे, अदालती तारीख़ जेका आहे सा उहा 20 आहे। सिलेक्ट कमेटी पारां दरख़्वास्त ॾिनी वई आहे, कानून में तरमीम थी न सघी आहे,
त छा था सम्झो त मामलो जीअं सियासी जमातियूं बशमूल MQM जे या पीपल्स पार्टी जे ॿियनि जमातनि जे चाहिनि थियूं त लोकल बॉडीज़ जे कानून में तरमीम थिए जंहिंसां लाभ हासिल थी सघे, उहो थी सघंदो या ईअं ई बसि थी वेंदियूं चूंडियूं? ॾिसो इहा थोरो मुश्किल आहे। हाणे ॾिसो इलेक्शन उते अनाउंस बि थी विया आहिनि, डेट थी वई आहे, उनजी कंपेन शुरू थी वई आहे। कोर्ट में इहा ॾिनो वियो आहे इन करे कि जेकॾहिं हे थी वञे, जेकॾहिं हाणे हे असांजी तरमीम इन टाइम ते न थी सघे त पोइ अॻिते वरी 4 साल जे लाइ वेंदो। त इहो बहितर मौक़ो आहे कि इलेक्शन जाते एतिरो लेट थियो आहे, कुझु टाइम अञा लेट थी वञे, लेकिन जेको बि इलेक्शन थिए उहो जेको बॉडीज़ अचे, लोकल बॉडीज़ जी चेयरमैन अचनि, काउंसलर्स अचनि त बाख्तियार हुजनि। त उन में जाते एतिरो टाइम देरि थी वई आहे, थोरी देरि बि सही, त असांजी त सुप्रीम कोर्ट खे असां बि इहा ई चाहियूं था कि थोरो भले डिले कनि, लेकिन जेसि ताईं हिननि जो कुझु हल नथो थी सघे। ठीकु। मुसफ़र साहब, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, छा था चओ सिंध में हिन वक़्तु लोकल बॉडीज़ जी चूंडुनि जो जेको चहचटो आहे, उम्मीदवारनि जूं तयारियूं हली रहियूं आहिनि, कैंपेन हली रही आहे, वोटरनि खे इलाज थी रहिया आहिनि, कीअं था ॾिसो? हिकु तरफ़ इहो मामिलो सिलेक्ट कमेटी तरफ़ां दरख़्वास्त ॾिनी वई आहे इलेक्शन कमीशन खे त भई पहिरें मरहले में सिंध में जेके बकानी चूंडुनि जो मरहलो आहे उनखे फ़िलहाल रोकियो वञे, जंहिं ते अञा ताईं फ़ैसिलो न थी सघियो आहे। ॿिए तरफ़ सिंध में पीपल्स पार्टी MQM में जेके मामला आहिनि उहे पिणु अञा ताईं रोलेड़े जो शिकार आहिनि। 1.5 लाख बरक़रार आहे हुन में। अच्छा, जेको पहिरीं ॻाल्हि इहा करियूं त जेका पीपल्स पार्टी ऐं MQM जे दरमियान जेको मुआइदो आहे उन में 3-4 बुनियादी शर्त। हिकिड़ी शर्त इहा हुई त गवर्नर जेको हुजे उहो असांजो लॻायो वञे। जी उन जे लाइ गवर्नमेंट जेका आहे असां नसरीन जलील जी जेका असां समरी मोकिली आहे प्रेसिडेंट खे, पर उन में कुझु मुश्किलातूं आहिनि जंहिंजे करे अञा उहा एक्सेप्ट कोन कई आहे प्रेसिडेंट जेको सो न। ॿी ॻाल्हि हुन में इहा आहे त जेको ॿियो मसइलो हो जेको MQM जो, उहो इहो हो त जेकी आदमशुमारी थी हुई, उन आदमशुमारी खे नए सर आदमशुमारी करे उन जे बुनियाद ते हल्का बंदी करे इलेक्शन कराई वञे। इहा ॻाल्हि अञा ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुप्रीम कोर्ट ऐं ॿियनि इन लेवल ते कोन मञी आहे। इलेक्शन कमीशन चए थी त इहो शायदि क़ौमी ऐं सूबाई जूं अॻियां सीटूं इलेक्शनूं थियनि उन में त मुमकिन आहे, पर हींअर जेको सो इन जे हवाले सां को मुमकिन कोन्हे। इन लाइ जेका पहिरीं आदमशुमारी आहे ऐं उन में हल्का बंदियूं जेकी थियल आहिनि उन जे बुनियाद ते असां इलेक्शन कंदासीं। इन लाइ कुझु धुरियूं इहे चाहिनि थियूं त इलेक्शन जेका आहे सा पोस्टपोन थिए। टियों जेको मेजर इशू हो उहो इहो हो त बुनियादी तौर ते जेकी फेडरल पोज़ीशनूं अचनि थियूं वफ़ाक़ी गवर्नमेंट जूं, जंहिंमें IG सिंध ऐं उन खां अलावा चीफ सेक्रेटरी, इहे ॿई पोस्टियूं भले मेरिट ते ॾियो, वफ़ाक़ ॾे, पर इन में असां सां कंसल्टेशन ज़रूरु करियो, असां सां माना का राय हुजे उहा राय वठी पोइ उहा करियो। माना 3 शर्त इहा हुई। चौथी जेका शर्त उहा इहा आहे त लोकल बॉडीज़ जेकी आहिनि उहे लोकल बॉडीज़ में अगरि ॾिसिजे त MQM जी ख़्वाहिश इहा आहे त लोकल बॉडीज़ जेको 2000 ऐं 2001 जो ऑर्डिनेंस हो जेको मुशर्रफ साहब ॾिनो डिवोल्यूशन ऑफ पावर जो, उन जे बुनियाद ते इहो जेको सो आंदो वञे ऑर्डिनेंस। पीपल्स पार्टी इन जे हक़ में आहे त जेको 79 वारो जेको लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस हो ऐं 2013 वारो जेको लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस आहे, इन ॿिन्ही खे मिलाए असां हिकिड़ो नओं लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस आणियूं जेको छोजो सिंध जी डेमोग्राफीअ में हिकिड़ो वॾो मसइलो आहे। सिंध जी डेमोग्राफीअ में इहो त सिंध अर्बन ऐं रूरल में थोरो तक़सीम थियल आहे। ॿी ॻाल्हि सिंध में मसइलो इहो आहे त जेका अर्बन आबादी आहे, शहर में उर्दू स्पीकिंग आबादी आहे, उन जो मर्ज न थियण जे करे हुन जा जेका सियासी इंट्रस्ट आहिनि उहे जेका सिंध में जेका माना ॿिया जेका ज़िला आहिनि उन्हनि जे सियासी इंट्रस्ट खां मुख़्तलिफ़ आहिनि। इन हवाले सां थोरो गवर्नमेंट खे ऐं ख़ासि तौरु पीपल्स पार्टीअ खे, तव्हांखे यादि हूंदो जॾहिं पीपल्स पार्टी पहिरीं वारे इन ॻाल्हि खे मञियो त ॿिटे निज़ाम ते पूरी सिंध सरापा एहतजाज थी। इन लाइ पीपल्स पार्टी थोरो सोची सम्झी कदम पई खणे त कंहिं बि हिकिड़ो गैर मुतवाज़न जंहिंमें अर्बन सिंध या शहरी सिंध खे कुझु ज़्यादा मराहत न मिलनि, उन में ख़ासि तौरु जेको टैक्सेशन जा मामला आहिनि, जेका पावर जा मामला आहिनि, उहे ॾाढा पेचीदा आहिनि। तव्हां ॾिसो त जेको लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस जेको 2000 हो उन में DIG जी जेका आहे CS जेका कॉन्फिडेंशियल रिपोर्ट आहे उहो नाज़ुम लिखंदो हो। उन खां सवाइ जेका असां टैक्सेशन जा इख्तियारात हुआ,
ऐं पंहिंजो मैजिस्ट्रेट जा इख्तियारात हुआ, डेवलपमेंट जा इख्तियारात हुआ, त 5-6 जेका SDM जी पोज़ीशन बि उन्हनि खे नाज़ुमनि खे मिली वई, त नंढा नंढा जेका केस हुआ उहे हाणे उते पिया वञनि। त इहो हिकिड़ो वॾे माना उहो शायदि सिंध जेका आहे उहा अफोर्ड न करे सघंदी उन क़िस्म जो निज़ाम जंहिंमें टैक्सेशन जो इख्तियार हुजे। त इन हवाले सां आउं सम्झां थो त मुस्तफ़ा लोकल साहब, बॉडी काफ़ी अहिड़ा मामला आहिनि जेके सिंध अफोर्ड न करे सघंदी। एडमिनिस्ट्रेटरशिप जेका आहे कराची जी, हैदराबाद जी, वज़ारतूं, सलाहकारी, गवर्नरशिप या ॿिया अहिड़ा कई मुआहिदा आहिनि जेके MQM जी मर्ज़ी रही आहे। शहरी इलाइक़नि खे वधीक तरजीह ॾियणु या नौकरियुनि में 40% हिसो घुरणु, शहरी इलाइक़नि जी सियासत MQM पाकिस्तान हमेशह कंदी रही आहे। तव्हां नथा सम्झो त इहे डिफरेंसिस आहिनि? मुआहिदे खां अॻु में पीपुल्स पार्टी खे इहे शयूं सोचणु घुरिजनि। हा, हाणे जेका ॿी इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हांजी सही आहे त पीपुल्स पार्टी उन वक़्तु जेका नाज़ुक सूरत हाल हुई, छो जो 7 क़ौमी असैम्बली जा वोट जेका हुआ से MQM जो आहे, ऐं इहे ई बेसिकली डिसीशन पावर रखण वारा वोट हुआ जेका माना इमरान गवर्नमेंट खे लोॾाए सघिया थे ऐं नई गवर्नमेंट आणे सघिया थे। माना हिकिड़ो अहिड़ो पावर इम्बेलेंस हो जंहिंखे इहे वोट जेॾां वञनि आहे, इन जे लाइ इहा ॻाल्हि पीपुल्स पार्टी। पर पीपुल्स पार्टी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पीपुल्स पार्टी बेसिकली जेकॾहिं ॾिसिजे त पीपुल्स पार्टी माना हुकूमत में या इक़्तिदार में रहण वारी हिकिड़ी इलेक्शन रिफॉर्म वारी माना हिकिड़ी उहा पार्टी न आहे जेका बाक़ाइदे जेका हिकिड़ो जंहिंमें ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो पहिरीं हिकिड़ो सोशलिज़म जो नज़रियो हो, जेको ॿिया जेका हिकिड़ो पार्टियूं जेकी बिल्कुलु नज़रियाती हूंदियूं आहिनि, ही पावर पॉलिटिक्स करण वारियूं जेकी पार्टियूं हूंदियूं आहिनि उन्हनि में लचक हूंदी आहे त उहो पंहिंजी सोच खे अॻियां पुठियां करे किथे न किथे एडजस्ट कंदियूं आहिनि, छो जो उहो पावर पॉलिटिक्स कनि थियूं। इहे ज़्यादातर मंशूर बेस इलेक्शनियूं बि न हूंदियूं आहिनि, इहे बेसिकली पर्सनैलिटीअ खे फॉलो करण वारियूं इलेक्शन हूंदियूं आहिनि। पीपुल्स पार्टीअ इहो त कयो। हाणे ॿी ॻाल्हि इहा त फेडरल गवर्नमेंट बि जेको इहो कयो उन्हनि 2 मिनिस्ट्रियूं ॾेई छॾियूं MQM खे। पीपुल्स पार्टी गवर्नर जी ॻाल्हि कई आहे, उनजी समरी मोकिली, बाक़ी जेकी मुशीर ऐं जेके वज़ीर हूंदा उहे पीपुल्स पार्टी उन लाइ आउं सम्झां थो तयारु थी वेंदी। जेको 40% नौकरियुनि जी कोटा आहे उन में हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, हाणे उहो दौरु कोन्हे जंहिं दौर में 1 खां 4 ग्रेड वारी नौकरियूं त शायदि MPA MNA जे हथ में हुजनि। तव्हां हीअं PST GST वारी नौकरियूं ॾिसो, इहे कंहिं बि MPA MNA हथ में न वियूं। इन जे पोयां जेका वर्ल्ड बैंक, एशियन डेवलपमेंट बैंक, IMF जितां फंड अचनि था, उहे थर्ड पार्टी एवल्यूशन जी ॻाल्हि था कनि। उहे क्लियर आहिनि उन ॻाल्हि ते त इहे नौकरियूं अव्हांजे MPA MNA जे हथां न वेंदियूं। हिकिड़ी नौकरी हींअर जेका PST जा आया आहिनि, जेका सिंध गवर्नमेंट उन में डिसीशन इन लेवल ते ज़रूरु हो सिंध गवर्नमेंट जो त पहिरीं 50 वारा पास थियनि, पोइ वरी 40 वारा कनि, पर सिंध गवर्नमेंट कंहिं बि माण्हू खे डायरेक्ट अपॉइंट न पे करे सघे। ऐं इन में हैरान आहियां त पोइ इहे 40% नौकरियूं पीपुल्स पार्टीअ जी जेका गवर्नमेंट आहे उहा MQM खे कीअं ॾींदी, जॾहिं त हाणे उन्हनि जे पंहिंजे हथां निकिरी वयूं आहिनि नौकरियूं। हा, 1 खां 4 ग्रेड वारियूं नौकरियूं जेका इंटरनेशनल फंडिंग सां शायदि नथियूं अचनि, उन में हिननि खे पावर हूंदो, उन में मतिलबु पाण में करे था वठनि वंड वर्छ। बाक़ी ख़ुदि पीपुल्स पार्टी उन हवाले सां हाणे मिसाल जेकॾहिं तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु जेकी PST जेके टीचर्स भर्ती कया विया आहिनि, 20-25 हज़ार टीचर भर्ती कया विया आहिनि, उन्हनि मां कहिड़े MPA MNA कंहिंखे ॾियारी सीट, उहा थर्ड पार्टी एवल्यूशन थिए। IB जा इंटरव्यू थिया आहिनि ऐं IB जे इंटरव्यू में जेके नंबर्स आया आहिनि, ऐं अहिड़े नमूने सां आउं सम्झां थो त इहे 40% वारी कोटा मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहे। जेके बि असां MPAs आहियूं, पीपुल्स पार्टी जा कोई बि कंहिंखे बि कोई न मिली आहे कोटा, ऐं मेरिट ते एजुकेशन हुजे, पुलिस हुजे। अच्छा, थोरी बि नंढड़ी इंच टेस्ट जी माण्हू ईंदा आहिनि, पर असां साफ़ जवाबु ॾींदा आहियूं त बाबा असांजे हथ में कुझु न आहे, मेरिट हलंदी ऐं मेरिट ते तव्हां ईंदव त असांजे सूबे जी बि बहितरी थींदी। छो जो एजुकेशन में असां काफ़ी पुठिते हलिया विया आहियूं ॿियनि सूबनि खां। बलोचिस्तान त असां खां बि पुठिते आहे। तो एजुकेशन जो मयार अगरि असां 40 ऐं 60 ते रखंदासीं त जेको पुराणो ज़मानो हुयो हुननि खे फ़ाइदा मिलिया हुया, MQM वारनि खे फ़ाइदा मिलिया। मतलब हाणे MQM वारनि खे इहो फ़ाइदो नथो मिली सघे जॾहिं खां भर्ती जो मामलो मेरिट ते अगरि केर बि हुजे, उर्दू स्पीकिंग हुजे, सिंधी हुजे, जेको बि मेरिट ते ईंदो ऐं सिंध जो डोमिसाइल हुजे, तो मेरिट ते जेके पोस्टूं ईंदियूं 4-5 ताणी त जीअं तव्हां ॻाल्हि कई त उहो त ठीकु आहे, मिली सघनि थियूं 50 या 40% या 60%। बाक़ी इन्हनि में कोई बि न मिनिस्टर, असांजो CM बि नथो करे सघे त असांखे मूंखे को नौकरियूं मिलनि। बिल्कुलु मेरिट ते हलंदियूं ऐं मेरिट में जेको बि अचे उन में जेको बि खणे
सिंधी स्पीकिंग हुजे, उर्दू स्पीकिंग हुजे, MQM हुजे, सिंध पीपल्स पार्टी हुजे, ॿियूं पार्टियूं आहिनि, असां कंहिंखे बि न मना कयो आहे। बाक़ी ॿियो तव्हां जेको सवाल अदा बि ॿुधायो त बिल्कुलु लोकल गवर्नमेंट जो सेटअप जेको हले थो 20 तारीख़ आहे, ज़ाहिर आहे ॻाल्हियूं हलनि थियूं ऐं MQM खे जेको हिसो आहे उहो ज़रूरु ॻाल्हियूं, जेको मुआइदो थियो आहे, पीपल्स पार्टी अहिड़ी न आहे जो असां गॾिजी अचूं ऐं वरी मुआइदा टोड़ियूं न आहे। इनशाला उहो हुननि जो हक़ जेको आहे, जेको मुआइदो थियो आहे, आसिफ साहब, चेयरमैन साहब, ये सभु हिननि खे ज़रूरु मिलंदो। ठीकु, मंगला गुफ़्तगू तव्हां ॿुधी मुस्तफ़ा साहब जी, ग़ज़ाला जी, जेको मुआइदो आहे ग़ज़ाला जो चवण आहे त उन ते ज़रूरु अमल कयो वेंदो। हाणे अमल कहिड़े तरीक़े सां थो थिए, कॾहिं थो थिए या केतिरे वक़्त में थो थिए, इहो ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो। उन में घटिताई थी थिए या वधाई थी थिए, तमामु घणा तहफ़ुज़ात बि आहिनि, काफ़ी शयूं रिवर्स बि थी सघनि थियूं। ऐं नौकिरियुनि जे हवाले सां जेका ॻाल्हि क्लियर थी आहे त भई सभु नौकिरियूं जेके आहिनि से इदारनि में जेके टेस्ट थियनि था उन आधार ते जेका लिस्ट लॻे थी उन ज़रिए थींदियूं। हाणे त CM खे बि इख्तियार न आहे त भई कंहिंखे 5 ग्रेड खां मथे का नौकिरी ॾेई सघे। सभिनि ॻाल्हि इहा आहे की जेको इहे अदाजन ते ॻाल्हि कई या ग़ज़ाला कई, उहो ॻाल्हि खे ॿिए तरफ़ वठी था वञूं। असल मसइलो इहो आहे की जॾहिं पहिरीं बि जॾहिं कोटा सिस्टम सिंध में लागू थियो हुयो त 40-60 जे रेशो खां थियो हुयो। अच्छा, असांजो चवणु इहो आहे की जेके बि गवर्नमेंट जॉब ईंदी आहे, जी जी जी, जेके बि गवर्नमेंट जॉब ईंदी आहे हुन गवर्नमेंट जॉब में ग्रेड 16 ताईं जी जॉब हमेशह उन शहर वारे खे, उन डिस्ट्रिक्ट वारे खे ऐं हुनखे मिलंदी आहिनि जेको हुतां जो रिहाइशी हूंदो आहे। हिते हाणे थिए छा पियो कि ग्रेड 5, 6, 7 हर जॉब जेको पहिरीं कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हुई, हाणे KDA जी जॻह ते SBCA थी वई आहे। त हाणे जेतिरी नौकरियूं ॾिसो ओतिरी नौकरियूं वञनि थियूं हुन पासे। हाणे जॾहिं कराची जो छोकिरो आहे, कराची जा स्टूडेंट आहिनि, चाहे उहो सिंधी हुजे, उर्दू हुजे, गुजराती हुजे, कोई बि ज़ात जो हुजे, लेकिन जॾहिं उन्हनि खे नौकरी न मिलंदी ऐं नौकरी हाणे तव्हां कराची में ॾिसो जेतिरी पुलिस आहे, काथे हिते तव्हांखे लोकल कोई पुलिस नज़र ईंदी आहे? हितां जा पोइ ॿार काथे वेंदा? इन जे लाइ असां कोर्ट में बि पटिशन विधी आहे कि जेतिरे परसेंट आहे, जेकॾहिं डिस्ट्रिक्ट जी अगरि कोई जॉब अचे थी तो बजाय हुनजे डिस्ट्रिक्ट ते हो बि वञी हैदराबाद जो ॿार अचे थो या मीरपुर जो ॿार अचे थो, त कराची जा ॿार मंगला बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त जेके कराची जूं नौकरियूं आहिनि, कराची जे डोमिसाइल जो मिलणु घुर्जनि, पर ईअं बि न आहे त कराची में को दादू जो माण्हू नथो अची सघे, को लाड़काण, ओवरऑल जेके नौकरियूं जिन ते सिंध जो डोमिसाइल आहे सिंध मां को बि अप्लाई करे सघे थो। न अगरि 15 ग्रेड जी हिकिड़ी नौकरी अचे थी कोई, तो 15 ग्रेड जी नौकरी जंहिं जॻह जी नौकरी आहे पहिरियों हक़ उतो जो आहे। अगरि हिते दादू जी नौकरी आहे तो दादू वारे जो हक़ आहे, कराची वारे जो हक़ न आहे। लाटकाणे जी आहे त लाटकाणे वारे जो हक़ आहे पहिरियों, उन खां पोइ ॿियो थींदो। ईअं त नथो थी सघे न त कराची में जेके नौकरियूं अचनि थियूं त उन्हनि ते ईअं लिखिजे त भई सिर्फ़ु कराची वारा अप्लाई करे सघनि था। न बिल्कुलु ईअं भई हाणे ॾिसो न, अगरि कराची जी डिस्ट्रिक्ट जी लोकल गवर्नमेंट जी अगरि डिस्ट्रिक्ट जी नौकरी आहे तो हुतां जो डिस्ट्रिक्ट वारो अचे या ॿाहिरि जो माण्हू ईंदो? यस, इहा ॻाल्हि आहे, पर उन में जेका ओपन कोटा हूंदी ओवरऑल पूरे सिंध जे डोमिसाइल एडवर्टाइज थींदी आहे न, मेंशन मंगला खे बि ख़बर आहे। न सभिनि 16% ओपन कोटा ते न आहे। असांजा ॿार कराची जा डोमिसाइल वारा आहिनि, हितां जा ॿारनि जी हूंदी न आहे। हाणे सॼा डोमिसाइल वरी हुन खां पोइ छा थियो, डोमिसाइल बि जाली ठही विया। हाणे तव्हांखे ॿुधायो केतिरो केस कोर्ट में हले थो, केतिरा डोमिसाइल जाली थिया आहिनि। डोमिसाइल जाली ठाराए पोइ हितां जी नौकरियुनि ते बि जाली डोमिसाइल ते उनखे मिली थियूं वञनि, पोइ तो बि रहिजी था वञनि। जाली डोमिसाइल वारो मामलो त पंहिंजी जॻह ते बिल्कुलु अलॻि टॉपिक आहे, डिफरेंट थियो न, उहो त बिल्कुलु अलॻि डिफरेंट थियो। जे फेडरल हुकूमत नौकरी ॾींदी आहे त उन में सिंध, बलोचिस्तान, पंजाब उहो शो थियल हूंदो आहे। ऐं जॾहिं सिंध जो एडवर्टाइज थींदी आहे त उन में बि हर ज़िले जो रखियल हूंदो आहे, वाज़े हूंदो आहे त कोई न अची कराची खैरपुर मां अची कराची में अची वेहंदो या कराची जो वञी खैरपुर वेहंदो। उन्हनि खे उते केर बि हुजे, मां चयो न कहिड़ो बि ॿोली जो हुजे, केर बि हुजे, मेरिट ते अचे त उनखे मिलंदी। बाक़ी मेरिट खां सवाइ कोई, हाणे असांजा सभिनी जा हथ ॿधल आहिनि, असां कंहिंखे बि फ़ोन करे न चवंदासीं त भाउ मुंहिंजो माण्हू आहे हिनखे कराची में फिट कर, ईअं न आहे। तव्हां भली अगरि मंगला चवे त मां उहो एडवर्टाइज़ जेके ईंदियूं आहिनि उहे खणी अची ॾेखारियानि, त उन्हनि एडवर्टाइज़ हर डिपार्टमेंट जे
खैरपुर जो अलॻि हूंदियूं आहिनि, कराची चाहे हेल्थ हुजे चाहे एजुकेशन हुजे, खैरपुर जा माण्हू हिते कोन अची कमु कंदा, या कराची में मंगला माण्हू मोकिलींदी होॾे खैरपुर में वञी, ईअं नाहे, सिस्टम सां हले थो कमु, अगरि ऐं एतिरी सिस्टम में नौकरियूं तव्हां ताउन हुजनि कयो हा, त तो असां पोइ एतिरा उन एतिरा सिस्टम खे चालीह अॻिते डोमिसाइल हलायूं, काॾों ईअं थिया? हिक ॿिए खे कट करे ऐं पोइ सिस्टम अधूरो रहिजी थो वञे, उहे नौकरियूं बि माण्हू वञी कोर्टनि में वञनि था। हाणे टियों चौथों साल आहे असांखे नौकरियूं ॿारनि खे न मिलियूं आहिनि, हाणे वरी बैन लथो आहे, तव्हांखे पाण खे ख़बर आहे जॾहिं MQM वारा कोर्ट में हलिया विया त एॾा साल थी विया आहिनि, माण्हुनि खे नौकरी न मिली आहे, त इहे बि त ज़्यादतियूं आहिनि, इहे बि तव्हां ॻाल्हियूं ॾिसो, ग्रीवेंसिस हर कंहिंखे आहिनि, त MQM वञी कोर्ट में पाती त इन्हनि खे नौकरियूं न ॾिनियूं आहिनि, बैन लॻो पियो, त हाणे मां मंगला खे तस्दीक थी ॾियारियां त तुंहिंजा ॿार जंहिंजा बि ॿार हूंदा, जेके पास थींदा, जेके मैरिट थींदा, उनखे नौकरी मिलंदियूं। ठीकु, हिकिड़ो ॿियो मामिलो जेको आहे मुल्क में हिन वक़्तु बहराननि वारी जेका सूरत हाल आहे, मुस्तफ़ा साहब, वफ़ाक़ी काबीना जो इजलास बि थियो, मूं पहिरीं इंट्रो में ज़िक्र कयो त असां केतिरनि ई बहराननि में हिन वक़्तु गुज़रे पियो असांजो मुल्क, जंहिंमें सियासी बहरान आहे, जंहिंमें पाणी जो बहरान आहे, जंहिंमें लोड शेडिंग जो बहरान आहे, जंहिंमें गैस जो बहरान आहे, सियासी बहरान आहे, मुआशी बहरान आहे, तवानाई जो बहरान आहे। वफ़ाक़ी हुकूमत अॼु जेके फ़ैसिला कया आहिनि त भई बिजली जी लोड शेडिंग जे खे रोकण या तवानाई जे बहरान जे हवाले सां जेके तजवीज़ूं आयूं त उन में छंछर जी मोकल बहाल कई वई आहे, जेके मरातूं आहिनि 40% उन्हनि में कटौती कई वेंदी, इन तरह जो ऐलान असांजे वॾे वज़ीर बि कयो, इन ऐलान खे कीअं था ॾिसो? ॿिया बि तमामु घणा इन हवाले सां तवानाई जे बजट जे हवाले सां फ़ैसिला कया विया, पर छा इन ते अमल थी सघंदो? अच्छा, इन में ॾिसो, बहरान वाक़ई पाकिस्तान खे शदीद बहरान आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा त जेको IMF जूं कंडीशन्स आहिनि, IMF जे कंडीशन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिननि खे चयो वियो त पेट्रोल वधायो, सब्सिडीज़ ख़तमु करियो। पाकिस्तान, इंडिया अहिड़ा हिकिड़ा ॿ टे मुल्क आहिनि जेका जेकॾहिं एग्रीकल्चर में सब्सिडी न ॾियनि त हिननि जी एग्रीकल्चर थींदी कोन। तव्हां फर्टिलाइज़र, तव्हां पेस्टिसाइड, सिर्फ़ु अवां इंडिया जे ॿिनि रियासतनि जो मिसाल थो ॾियांव, हरियाणा ऐं पंजाब, उन्हनि में ॿिन्ही में अरबनि जी सब्सिडी ॾियनि था एग्रीकल्चर ते, ऐं उन जी पैदावार असांजे सॼे पाकिस्तान जे एग्रीकल्चर जे पैदावार खां ज़्यादा आहे। हाणे हिकिड़ी कंडीशन अची वई त तव्हां सब्सिडी विड्रॉ करियो, पेट्रोल में जेका सब्सिडी आहे उहा तव्हां विड्रॉ करियो। मसलन जेकॾहिं असां सिर्फ़ु कर्ज़ वठी ऐं उन कर्ज़ जा इंट्रस्ट ॾींदा IMF खे हलंदासीं त असांजे मुल्क में कॾहिं बि ही जेका नंढा नंढा इहे जेका हिकिड़े क़िस्म जा जेका पेटी अरेंजमेंट आहिनि, इहे जेके आहिनि इहे उन लेवल ते एतिरो शायदि ॾिसो न, हिन मुल्क जो सियासी फ्यूड जेको पंहिंजो स्ट्रक्चर आहे, पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे, उहो एॾो ईज़ी न आहे जंहिंखे तव्हां ईअं करियो। सिंध जे वज़ीर आला चयो त असां 40% कटौती कंदासीं, ठीकु आहे, पंहिंजे हिन में एक्सपेंसिस खे, ऐं ईअं त इमरान ख़ान बि अचण सां मेयूं विकियूं हुयूं पंहिंजे हिन जूं जेके वज़ीर आज़म हाउस जूं, उन सां कहिड़ी मुल्क में का बहितरी आई उन्हनि मेयुनि से विकिणण सां। त तमामु वॾा स्ट्रेटेजिकली पॉइंट इहे करणा पवंदा, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त IMF जे अंदरि हथ में एतिरो झगड़ियो वियो हुई मुल्क, इहो इन मूंखे सम्झ में नथो अचे त इहो मुआशी बहरान केतिरो। असां हिकिड़ो कर्ज़ वठी वरी ॿिए कर्ज़ जे लाइ क़िस्त था ॾियूं, हिकिड़ो फ़र्क़ु थी सघे थो, उहो फ़र्क़ु इहो आहे त जेका हाणे हिननि जी फॉरेन पॉलिसी पई वञे, जंहिंमें वज़ीर ख़ारजा जेको सऊदी अरब वियो, जेको UAE वियो, जेको चाइना वियो, उहे मुल्कनि जिन मुल्कनि में इहा कंडीशन लॻल आहे त असीं अव्हांखे मदद तॾहिं कंदासीं जॾहिं IMF जी जेका कंडीशन क़बूल करियो। जेकॾहिं IMF जूं कंडीशन कंप्लीट कनि था ऐं उन जे लाइ IMF इन्हनि खे लोन जारी थी करे, पैसा जारी थी करे, त थी सघे थो त अमेरिका, कैनेडा ऐं जेका ही ॿिया मुल्क जेका हिन वक़्तु सऊदी अरब, UAE वग़ैरह इहा इन सोच में वेठा आहिनि, उहो जेकॾहिं पैसनि जो फ्लो आयो त आउं सम्झां थो पोइ कुझु बहितरी थी सघे थी। पर पाकिस्तान खे भाड़णो पवंदो पंहिंजे लोकल रिसोर्सिस ते। तव्हांजो इम्पोर्ट हद जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त तव्हां 30-40 मिलियन जेके आहिनि ॿारनि जा चॉकलेट ऐं खिलौना था घुरायो, इम्पोर्ट था करायो ॿाहिरि मुल्क खां। तव्हां कुतनि जा शैम्पू था ॿाहिरि मुल्क खां घुरायो। तव्हां माना हितां खां वठी सॼी एग्रीकल्चर मुल्क हुअण जे बावजूदि
तव्हां निकिरो, तव्हां सरगोदा खां वठी कराची ताईं जेॾां नज़र करियो कणिक, तव्हां यूक्रेन खां कणिक था घुरायो। माना जेसिताईं इहे जेका फॉल आहिनि, इहे जेसिताईं एग्रीकल्चर मुल्क में एग्रीकल्चर मुस्तफ़ा प्रोडक्शन साहब, इत्तेहादी हुकूमत आहे, ग़ज़ाला मूंसां गॾु आहे, तमामु सुठो तव्हां इहो मौज़ू। ग़ज़ाला, इत्तेहादी हुकूमत आहे, सभु तजर्बेकार पार्टियूं आहिनि, ख़ासि करे पीपल्स पार्टी ऐं नून लीग। सॉल्यूशन सिर्फ़ु छो न थी वञे हीअ जेका हुकूमत आहे, या अहिड़ा इमरजेंसी उपाउ छो नथी वठे? ॻाल्हि कई न त असां एॾो जकड़िजी विया आहियूं IMF में, त असां जेसि ताणी इहो कर्ज़ न वठंदासीं असांजी बजट जेका आहे उहा न थींदी। छो जो असां कर्ज़नि में असांखे कर्ज़ ॾियणो बि आहे, वरी उन खां वठिणो बि आहे। बाक़ी अदा मुस्तफ़ा जेका ॻाल्हि कई, त असांखे एग्रीकल्चर में ऐं जेको लाइव स्टॉक में उन में अगरि पाण खे मज़बूत न कयोसीं त असां वधीक अञा बि खसारे में वेंदासीं। त अगरि असांजी नई हुकूमत हाणे बजट अचण वारी आहे त ॾिसूं उहे एग्रीकल्चर जे लाइ। ऐं तव्हां ॾिसो इमरान ख़ान ॾिठो त मां पाण इन प्रोग्राम में चयो त असांखे यूरिया न पियो मिले, भाण न पियो मिले, असांजी एग्रीकल्चर थिए न पई, कणिक न पई मिले। ऐं इमरान ख़ान कई दफ़ा 3-4 साल रहियो त जेको कणिक अचे यूक्रेन मां ई अचे पई, ऐं असांजी कणिक लहे पई त अलाए काॾे पई वञे ख़बर ई न पई पवे। जेके असां जहिड़ा रोज़ हिते अची ॻाल्हियूं कंदा हुआसीं, खंड बि असांजी हली वेंदी ॿाहिरि, वरी खंड बि घुराईसीं असां ॿाहिरां खंड बि घुराईसीं। त बदकिस्मती इहा आहे त असां पंहिंजी एग्रीकल्चर खे सफ़ा पोइते करे छॾियो आहे। ऐं अदा सही थो चए त ॿियो पाणी बि अदा खे आहे ख़बर, तमामु घणो शॉर्ट आहे पाणी जो, जंहिंजे करे एग्रीकल्चर ते इलाही असर थो पए। पाणी विरछ नथी थिए। मंगला असां सां गॾु आहे। मंगला, बजट पेश थियण वारो आहे, थुल्हे लेखे अंग अखर अची चुका आहिनि, टैक्सनि में वधीक इहो चयो थो वञे त इज़ाफ़ो कयो वेंदो। लाज़मी ॻाल्हि आहे त जेकॾहिं डॉलर जी क़ीमत वधे थी त उहो जेको इंट्रस्ट असांजे मुल्क खे ॾियणो आहे उहो अवाम मां ई उहो इंट्रस्ट निकिरंदो, जेको डबल थी ट्रिपल थी करे उते पे करणो पवंदो। कीअं तूं ॾिसो बजट में अवाम खे कहिड़ो रिलीफ मिली सघंदो? हिन वक़्तु इहो ॿुधण में पियो अचे त जेको सरकारी मुलाज़िमनि, जेके सरकारी पघारदार तबिको आहे, उन्हनि जी पघारनि में वाध पिण IMF जे रास्ते सां मशरूत आहे। जी मंगला, जी हालत आहे ऐं उन में तोड़े गरीब तबिको जेको मिडिल क्लास तबिको आहे उहो तमामु घणो पिसिजे थो। ऐं मां नथी सम्झां कि कंहिंखे बि को सुठी वधीक उमेद रखणु खपे कि ईंदड़ बजट जेके आहे अवाम जे लाइ को फ़ाइदो ॾेई सघंदो। मुल्क जा हालात अहिड़ा ख़तरनाक हद ताईं थी चुका आहिनि ऐं उन्हनि में सभई ॾोह आहिनि। असां पाण बि सम्झूं था कि जेको बि आहिनि अॼु हिन मुल्क खे इन हालत ताईं आणण में सभिनी जो ॾोह आहे। लेकिन हाणे असांखे हिनखे ठाहिणो आहे। मां त इहे सम्झंदी आहियां कि तमामु ग़रीब माण्हू परेशान आहिनि, लेकिन इहे अॻियां जेको 5-8 महीना आहिनि उहो वाक़ई ॾुखिया आहिनि। ऐं इहा ॻाल्हि न आहे कि अगरि हे ॿी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आहे या पीपल्स पार्टी हुजे या को बि हुजे त हुन जे करे आहे, ऐं अगरि PTI हुजे हा त इन ते आहे। हक़ीक़तन PTI हुजे तॾहिं बि इहा ई ॻाल्हि थी आहे। हिन महिल ज़रूरत इहा आहे कि माशी तौर ते असां परेशान आहियूं ऐं असांखे पंहिंजी सियासत छॾे मुल्क जे लाइ अगरि सोचणो आहे त सभिनी खे मिली करे इहे कमु करणो पवंदो। रुगो को हिकु सियासी पार्टी इन बहरान में मुल्क खे न कढी सघंदी। त इन महिल अगरि पंहिंजी सियासत अगरि PTI करे थी या कोई बि पार्टी करे थी त मां सम्झां थी कि बहितर आहे अगरि तव्हां वटि सुठा सोल्यूशन्स आहिनि उहे तजावीज़ ॾियो, सोल्यूशन ॾियो, मुल्क खे कढो। सियासत थींदी रहंदी, इंसान असां पाण हूंदा त पाकिस्तान हूंदा त सियासत थींदी, पाकिस्तान न आहे त छा त सियासत कंदा। त मौक़ो अहिड़ो ई आहे कि असां सभिनी खे मिली करे सभु सियासतदाननि खे बि गॾु वेहणु खपनि ऐं अवाम जे लाइ तकलीफ़ आहे। असां चाहियूं था असांजी तव्हां मराद घटि कयो, जेके कुझु असां करे सघूं था असां कयूं, लेकिन अवाम खे फ़ाइदो मिलणु खपे। हाणे इन हवाले सां मुस्तफ़ा साहब आख़िरी सवाल तव्हां खां, हिकिड़ो मिंट मूं वटि बचियो आहे। सख़्त फ़ैसिला हुकूमत चाहे पई, इहे सख़्त फ़ैसिलनि जी जेका शुरूआत आहे उहा मराहत याफ़्ता तबिके खां न थियणु घुरिजे। जेके 19 ग्रेड जा कामूर आहिनि, जिन खे पेट्रोल फ्री आहे, जिन खे बिजली जा यूनिट्स फ्री आहिनि, अहिड़ी काफ़ी शयूं, इन सां वॾो जेको आहे सो रिलीफ मिली सघे थो। त इहे सख़्त फ़ैसिलनि जा ऐलान त कया आहिनि, सिंधु हुकूमत बि कया आहिनि, वफ़ाक़ी काबीना में बि अॼु इहे फ़ैसिला थिया आहिनि। इन्हनि ते अमल जेकॾहिं थिए त केतिरो रिलीफ मिली सघे थो? ऐं सम्झां थो, ॾिसो सख़्तु फ़ैसिला थियण ई उन सां खपनि। हिकिड़ो माण्हू जेको सेक्रेटरी आहे उहो 4 गाॾियूं थो रखे, हुन में 2 गाॾियूं हुनजे ॿारनि जे लाइ जेका माना ऑफिशियल त न आहिनि। हिकिड़ी गाॾी हुनजे पंहिंजे PS वठे, हिकिड़ी गाॾी हुन वटि 4 गाॾियुनि जा पेट्रोल हू वठे थो, ऑयल वठे थो।
आउं सम्झां थो त इहे कम अज़ कम 20 ग्रेड खां या 18 ग्रेड खां मथे जेका ऑफिसर आहिनि उन्हनि जो त पेट्रोल टोटल बंदि थिए, उहे करोड़ों रुपए वारा मालिक आहिनि, उन्हनि खे को इहो 10 लीटर 15 लीटर इहो मारींदा कोन। त पहिरीं ॻाल्हि इहा त इहो माना 18 ग्रेड खां मथे त बिल्कुलु बैन हुजे त असां अव्हांखे पीओल न ॾींदासीं। नंबर 1, मोहम्मद खान जोड़े जे टाइम ते 18 सीसीअ जी कार ॾिनी वई सभिनी खे, त 18 सीसी जेकॾहिं सीसीअ जी कार ॾियो त ज़ाहिर पेट्रोल जी खपत बि घटि थींदी। ऐं हे जेकी वॾियूं गाॾियूं ऐं उन खां पुठियां जेको प्रोटोकॉल जूं 25 गाॾियूं, इहे सभु वरी क़दम गाॾियूं वठी खणणा पवंदा। ॾुखिया ॾींहं आहिनि हिन मुल्क ते। ऐं उन सां गॾोगॾु इहे जेकी कुझु अहिड़ियूं माना तव्हांजूं विज़िट्स जेका थियनि था फॉरेन, ऐं उन्हनि सां गॾु जेके मतिलबु जेकी ही इलाही वर्चुअल शयूं थियण घुर्जनि, यस बिल्कुलु ज़बरदस्त क़िस्म जूं हा तजवीज़ूं आहिनि। इहे आहिनि सख़्तु फ़ैसिला जेके आवाम जे हा लाइ न करणु घुर्जनि, हुकूमत खे पंहिंजे लाइ इहे सख़्तु फ़ैसिला करणु घुर्जनि, जंहिंसां तमामु घणो रिलीफ मिली सघे थो। वरी महिरबानी तव्हां ॿिन्हिनि महिमाननि जी, ग़ज़ल तव्हांजी महिरबानी, तव्हांजो प्रोग्राम में असांखे जॉइन कयो। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।